मगदी को सलाम है, डॉक्टर साहब को वॾा सलाम है। वक़्तु उहो आहे त माना हैदराबाद जा शहर या के शहर वॾे कराची त ठहिया, हैदराबाद जे शहर विच अॻा जेकर को अॻा माण्हू पिया त विचो अज़ीज़ करीब हुनजे लाइ पुछण जे लाइ डपु न झलगा भई मां वञा, अॻु मुहाजरनि क़ाइम खानी पठान में ॿार छोड़े अथनि, उन लाइ मां 3 मार ते 4 मार ते मथां कोस ते पाणी बड़कई बीठा आहिनि, इहे हाल अथनि। ऐं जेका त टोपी असांजी जेका पर खीसे ई लिकई ख़ुदि मां लिकई वञा लिकई असां वटि क्या करूं बाबा ॾेखे अथनि मारे अथनि। इहो सलाम है कादर मगदी डॉक्टर साहब को जो सिंध ते एहसान अलाह साईं जा कादर मगदी आहे। अॼु असां हैदराबाद जे शहर जे असां टोपिया पाई वधे ते केरु असां आखण वाला कोन्हे, ॻाल्हाए नहीं सघंदा, ॻाल्हाइण भुटे सिखाया त घुमण फिरण सिंध विच असांखे कादर मगदी सिखाया। असां अलाह ऐं अलाह जा रसूल करे ख़ुशि हुए अपने बच्चे सां, बाक़ी इंदा वॾा सहारा आहे, एगो सलाम है असां कादर मगदी जहिड़े जवान किथों यार डॉक्टर साहब जहिड़े डॉक्टर त डॉक्टर ई आहे न भाउ। को वक़्त जे लाइ अहिड़ा ज़ुल्म थिया जेको जेल चाहियो ने, जेल चङो आयो ने, पाणी बंदि वेंदे पीअण जे लाइ बंदि, विज़ू लाइ बंदि। कादर मगदी को क्या जे करे बर्फ़े जे सुमाए में क्यों सुता आवाम जे करे, ईअं सिंधियुनि जे करे त मेरी सिंध जे जेके सिंधी इन सां न अचे, इन वजह सां जेको गिन गए जेल भरियो न वञे पर न मुड़िया, उहे अपने इम्तिहान पास कर। अॼु बि सिंध जो जीए सिंध, जीए सिंध, जीए डॉक्टर साहब, जीए कादर मगदी साहब। ऐं इहे जो वोट न जेके बोखड़ू वधनि उन को ॾींदे ई चारे ते वधनि बसि। अहिड़े मोतबर माण्हू जेको तारीख़ी माण्हू जेको सिंध जा हिकिड़ा मञियल माण्हू तारीख़ी माण्हू उहो कुझु छोड़ के उन वोट ते छा थिए 24-25 हज़ार को मामूली ॻाल्हि है क्या, हथ ते थपे हाणे उहो किराया गया न त कादर मगदी को डॉक्टर साहब जहिड़े माण्हू किथां डॉक्टर डॉक्टर है। डॉक्टर को अल्लाह से ख़ुशि रखे। बाक़ी सिंधियुनि जे लाइ उहो अपना जान बि ॾिता, माल बि ॾिता, जैना क़बूल कयनि, बुखां कटियनि, हर शयूं कती सिंधियुनि लाइ, पूरी सिंधू अपनी बचाई।